हलिया पापा हलिया। चूड़ा जी स्थिति बजरी ढोयण वारो डोसर जापर तो कोन यार पापा वो जापर लगो पियो बाकी हो पतो लिखन तो बते तू जापर तो कहने को हल केर कहने को पक्का हाँ रुंदे सा ठगी हाँ अरे मुन तहां के ऑर्डर कयो तो हू घर खाली करे चाबी मुझे हवाले कयो तहां वरी टिसेरो तारो हवी चाबियूं पाण सां गॾु अचे अच्छा हिते टिकियाओ यहाँ रहणो रूंडा कुछ खुदा खुदा कर हिक पैर कबर में तई पो भी नथो सुधरे असां तोखे चाबियूं ॾेई छॾींदासीं हुन घर जूं त पोइ असां काॾे वेंदासीं हेड़ी तहां बारादरीअ में रहिया पिया हो हू घर बाबा मुंहिंजे नाले सां थियल आहे रजिस्ट्री थियल आहे महिरबानी करे मूंखे चाबी ॾियो ऐं जिथे खपे वञ उते रहो असां जगह कोन ॾींदासीं ही परायो घर आहे ख़बर न आहे त केतिरा ॾींहं रहूं पर तोखे घर ज़रूरु ॾियो आहे पर घर त असांजी धीउ जे नाले लिखियल आहे यानी मुंहिंजी नुंहुं जे नाले जे मुंहिंजो पुटु जहिड़ो हुजे हा हुन सां शादी कराए घर अचो आहे त पोइ तव्हांजो घर हो न हो रहियो न वरी तुंहिंजी लिखत रही बड़े तारा गोल तारा अरे थोड़ा सी छा थो हे ॿई बड़ा इज़त वारे ॾींहुं जवाई कोन्हनि या चाबी वठीनि या गिले हितां कढीनि यार बाबा हे इज़त सां चाबी ॾियण वारा ई न आहिनि मां त चवां थो त हिननि खे गिले वठी हलूं सचो ही हे ॿई बड़ा इज़त वारे ॾींहुं जवाई कोन्हनि हिननि खे गिले खणी अॻो अॻिलीनि दिमाग ख़राब आहे तव्हांजो यार बाबा हिन खे दावत कहिड़ी ॾिनी हिकिड़ो मूंखे बूथ ते बूंदो घरोड़े तॾे त किथे मां ख़्वाब तो कोन पियो थो ॾिसां या के क़यामत अचण वारी आहे जो हिननि जे पुट जो कातिल वरी हिननि सां हमदर्दी पियो थो करे सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।